कलोई लग फार्मासी पोरित अब्बास अली कलो जा 3 ॿारड़ा 11 सालनि जो सनाउल्ला 9 सालनि जी आलिया ऐं 2 सालनि जो ज़काउल्ला रत जो खोट वारी बीमारी थैलेसीमिया में मुब्तला थी विया आहिनि। पोरित अब्बास अली ॿुधायो त उहो इंतहाई दर्जे जो ग़रीब आहे। संदसि घर में जेको अलतल हो सो सभु हुन इलाज ऐं भाड़नि में ख़र्च करे छॾियो आहे। संदसि 2 ॿारनि खे हर महीने रत जूं बोतलूं लॻनि थियूं। हुन दायो त जेके बि अज़ीज़ रिश्तेदार हुआ उन रत ॾियण ऐं वसार माली सहायता पिणु कई, पर लगातार इलाज हलंदड़ आहे ऐं रत चढ़ण वारे सिलसिले में हू बि आख़िर बेज़ार थी हथ कढी विया आहिनि। हींअर किरोना जे करे पूरो महीनो असीं 3 चक्कर विया आहियूं। महीने में हुन किरोना पहले रत कोन चढ़ंदी। ॿार खे वापसि वठी कल्ह छोकिरो बिल्कुलु किरी पियो, पोइ कल्ह असीं ज़ोरी सां छोकिरे खे वठी असां ज़ोरी चाढ़ाई सौसी चाढ़ायूं, वरी चयूं सूमरु ॾींहं जो। हाणे सूमरु ॾींहुं हर चक्कर ते 1500 रुपया रिक्शे वारे जो किरायो भरियूं था। 3-4 हज़ार असांजो ॿियो ख़र्चु, हाणे 20 ॾियासीं 5000 किथां ख़र्चो आणूं। महिरबानी करियो, सभिनि खे अपील था करियूं जल्द में जल्द असांजो नोटिस वठी जल्द में जल्द असां इलाज कनि, जेको ज़िंदगी असांजे बच्चनि जो बचाइनि, पाण बीमार मोहताज। पोरित संजय वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह MPA अरबाब लुत्फुल्लाह समूरनि वसवारनि खां मुतालबो कयो त संदसि माली सहायता करे संदसि बच्चनि जी हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।